नाज़रीन, नवंदर में शालती लोकल गवर्नमेंट एम्प्लॉयज़ यूनियन ऐं लोकल गवर्नमेंट फेडरेशन पाकिस्तान जे सॾ ते सिंध जे मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन न करण ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल करे एहतजाज कयो वियो। हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है रशीद अबड़ो जी। रशीद लतीफ़ लोकल गवर्नमेंट पाकिस्तान फेडरेशन पारां अॼु सॼी सिंध में जेको आहे त कम छॾ हड़ताल करे पघारूं ऑनलाइन करण जे सिलसिले में म्यूनिसिपल कमेटी नौंदरो में नई हवाले सां कम छॾ हड़ताल करे मुलाज़िमनि पारां एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे। लतीफ़ लोकल गवर्नमेंट सिंध जो सदर हाफ़िज़ मुश्ताक अहमद कोरे जो हिते मौजूदु आहे। उनखां पुछा कयांदासीं त हीउ जेको एहतिजाज आहे केसि ताईं जारी रहंदो ऐं उनजो जेको आहे मुतालबो कहिड़ो आहे। मुतालबो जेको आहे ट्रेज़री जे ज़रिए असांखे पंहिंजो अदायगियूं कयूं वञनि, बेनिफिट्स रिटायरमेंट जा बि हुजनि जेके उहे बि असांखे ट्रेज़री जे मरफ़त न वञनि। जॾहिं जेको आहे सो 2016 खां हिकिड़ी समरी CM साहब जी एप्रूव थी पई आहे। CM साहब जा 2-3 आर्डर थियल आहिनि जेको आहे सो उनखे ब्यूरोक्रेसी नथी मञी पई। अॼु जेको आहे सो कराची खां वठी कश्मीर ताईं बल्दियाती इदारा बिल्कुलु जेको आहे सो बंदि आहिनि। असां कम छॾ हड़ताल कयो आहे। इंशाअल्लाह जेकॾहिं असांजी ट्रेज़री न थी, जेसिताईं ट्रेज़री न थींदी तेसिताईं कम छॾ हड़ताल ई रहंदो। असांजी ऑनलाइन पघार कई वञे, पघार में कटौती कई थी वञे, पघार पूरी नथी मिले ऐं रिटायरमेंट में पूरी नथी मिले। हिन वक़्तु बि जेके रिटायरमेंट मुलाज़िम आहिनि उनखे कुझु मिले थो, कुझु मिले ई कोन थो। उनजे करे बराए महिरबानी असांखे ट्रेज़री कयो वञे। ॾुखियो वक़्तु थो गुज़रे, मसवाड़नि ते वेठल ॿी का बि हुकूमत सां शिकायत न आहे। मुलाज़िमनि खे ट्रेज़री कयो वञे। करे ट्रेज़री में असांजी पघार वञे, इन करे असां वेठा आहियूं सभु ॿाहिरि मिलजी, त महिरबानी करे असांखे ट्रेज़री में इहा पघार मिले। मजबूर थी असां कम छॾ हड़ताल कई आहे। सो असां अॼु पुरअमन हड़ताल कई आहे। सो महिरबानी करे असांखे ट्रेज़री करे ॾिनो वञे। जेकॾहिं नथो करे ॾिनो वञे त असां रोड रस्ता बंदि कंदासीं, रोड जाम करे छॾींदासीं, असां नाला बि बंदि करे छॾींदासीं। तो महिरबानी करे असांखे ट्रेज़री करे ॾिनो वञे। न तव्हां एहतिजाजी मुलाज़िम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त फिलफोर जेको आहे त हिननि जूं पघारूं आहिनि ऑनलाइन कयूं वञनि। ॿी सूरत में ही जेको सिलसिलो आहे हिन जे एहतिजाज जो ऐं कम छॾ हड़ताल जो तेसि ताईं जारी रहंदो। हिननि जो चवणु आहे त हिननि अॻु में ई सिंध हुकूमत खे चिताव ॾिनो हो त हिननि जा जेके मुतालबा आहिनि सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे जेको 2016 खां वठी हू कंदा पिया अचनि त हिननि जूं पघारूं ऑनलाइन करे मुलाज़िम जेके ऑन ड्यूटी आहिनि, तोड़े जेके रिटायर थियल मुलाज़िम आहिनि उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में हिननि जो जेको एहतिजाज आहे उहो आख़िरी दम ताईं जारी रहंदो। जी।